अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खानवाण में ख़बर ॾींदा आहियूं त खानवाण में सर्दी ख़त्म थियण सां ई लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो। रोज़ाना हथरादू फॉल्ट ॼाणे 20 खां 22 कलाक बिजली बंदि कई वञे थी। शेड्यूल खां वधीक बिजली बंदि करण ख़िलाफ़ शेर एहतियात खानवाण जे सदर मंजूर अब्बासी, जनरल सेक्रेटरी सैयद आशिक अली शाह, प्रेस सेक्रेटरी अब्दुल जब्बार कुंदड़ ऐं गुलाम नबी सोलंकी जी अॻुवाणी में प्रेस कॉन्फ्रेंस शेड्यूल खां वधीक बिजली बंदि करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत एहतिजाजी तहरीक हलाइण जी चिता। ॿिए पासे खानवाण जे शीरनि पिणु इज़ाफ़ी लोड शेडिंग जी मज़म्मत कंदे चयो त बिजली बंदि रहण सबबि कारोबार पिणु बंदि थी वियो आहे, जंहिंजे करे बेरोज़गारी वधण लॻी आहे ऐं मच्छरनि जो आज़ार सबबि मलेरिया वधण लॻो आहे। खानवाण शहर सां लाइट वारे जो तमामु घणो आज़ार आहे ऐं असांजो एल सां राब्तो थियो पर उतां को बि ख़ातिर सां असांखे जवाबु कोन मिलियो और असां शहरीदार खानवाण जी तरफ़ां ई प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। अगरि असांखे बाबा जे आला हुकूम जी तरफ़ां का मोट न मिली त असां एहतिजाजी तहरीक शुरू कंदासीं। खानवाण शहर जेको तमामु वॾो कारोबारी शहर आहे पर इन वापडा वारनि जे ज़ुल्म जे करे असांजो कारोबार तबाह थी वियो आहे। असांजे आला हुकाम खे अपील आहे त महिरबानी करे जेका असांजे शेड्यूल जी लाइट आहे उहा असांखे ॾिनी वञे। जो शहरनि सां बाज़ार जो नाजाइज़ वधी वियूं आहिनि। 20 खां 22 कलाक जेको आहे लोड शेडिंग कई पई वञे, जेको असां आला हुकूम खे मोबाइल ज़रिए आगाह पिया कयूं, हुननि जी का बि ख़ातिर खवा मौत कान थी मिले। असां शहरी तादे तरफ़ां जेको आहे सो हाणे तहरीक जो आगाज़ कंदासीं, जेको रोज़ाने तहरीक हलाईंदी वापडा वारनि जे ख़िलाफ़। असांजी लोड शेडिंग जेको आहे सो ख़तमु कई वञे, असांखे पंहिंजी जेको शेड्यूल मुताबिक़ आहे लाइट उहा ॾिनी वञे। महिरबानी कंदा असां खानवाण जा शहर दर्दी बाज़ार ख़ासि करे सुबुह जो अचूं था 7 बजे, शाम जो 6 बजे मोटी था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।